₹300 अरब रुपयनि जी कणक स्कैंडल जी जाच में निगरां हुकूमत खे जो करार ॾींदे समूरी ज़िम्मेवारी ऑफिसरनि मथां वधी वई आहे। ॼाणायल ऑफिसरनि ते नाक़स रिथाबंदी ऐं गफ़लत खां कम वठण जो इल्ज़ाम हणियो वियो आहे, जिन खे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मंज़ूरी खां पोइ मुअत्तल कयो वियो आहे। तफ़सील हिन रिपोर्ट में। निगरान हुकूमत के दौर में इजाफी कणक दरामद करण वारे स्कैंडल में ज़िम्मेवारनि जो तयन कयो वियो आहे। हुकूमती ज़रियनि मौजूद वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जांच कमेटी जे सिफारिशनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जंहिंजी रोशनी में नेशनल फूड सिक्योरिटी वारी वफ़ाक़ी वज़ारत जे 4 ऑफिसरनि खे मुअत्तल करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ज़रियनि जो ॿुधाइणु आहे त नेशनल फूड सिक्योरिटी जे अॻूणे सेक्रेटरी मोहम्मद आसिफ ख़िलाफ़ बाज़ाब्ता कार्रवाई जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जॾहिं त प्लांट प्रोटेक्शन जे अॻूणे डीजी एडी आबिद खे मुअत्तल करण जी मंज़ूरी पिणु ॾिनी वई आहे। ज़रियनि मौजूद फूड सिक्योरिटी कमिश्नर 1 डॉक्टर सलीम ऐं डॉक्टर सोहेल खे मुअत्तल करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ज़िम्मेवार ऑफिसरनि ते नाक़स रिथाबंदी ऐं लापरवाही जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। वाज़ेह रहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फरवरी 2024 खां पोइ कणक जी दरामद जारी रखण जी जांच जो हुकुम ॾिने। कणक जी दरामद जारी रखण ऐं एलसीज खोलण जे ज़िम्मेवारनि जो तयन करण जो हुकुम ॾिनो हो, पर बाद में कमेटी जे टीओआरस में वाध कई वई। ॿिए पासे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी सतह ते हेल ताईं कणक ख़रीद करण बाबति अहम इजलास सॾाए वरितो आहे, जंहिं में हारियुनि खे दरपेश मसइलनि ऐं हेल ताईं जे रिलीफ ते गौर कयो